हीअं पे कयो त अॼु जी इन बाबरकत महफ़िल में ॻाल्हि हितां शुरू कई अथमि वाट मथां वाट। वाट आहे सिरात मुस्तक़ीम। त ही अवां सजण जेके साम्हूं वेठा आहियो न उन्हनि जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु करियां सवाल जी शक्ल में। दुनियावी एतबार सां का बि मंज़िल मुतयन करे माण्हू जेकॾहिं उते पुॼणु चाहे त वाट वठंदो या ओझड़ वेंदो? वाट वठंदो न। यानी असांखे बि जेकॾहिं किथे वञिणो आहे त वाट ते वेंदासूं। भई वाटूं भले कंहिं बि तरीक़े जो हुजनि, हाईवे हुजनि, ही पंहिंजे 6 लाइन हुजे, 4 लाइन हुजे, केतिरी बि हुजे, ऐं वाट हुजे पर पेचरो हुजे, पंधु हुजे, पर वेंदा वाट ते। किथे बि वञिणो हूंदो त वाट ते वेंदा या न। अॼु अवां हिन बाबरकत महफ़िल में आया आहियो, हिते बि आया आहियो त कंहिं न कंहिं रस्ते जे ज़रिए आया आहियो। को भले अवां पैदल आया या सवारी ते आया, कंहिं बि तरीक़े से आया, पर आया त वाट से। बिना वाट त को बि कोन आयो। त अहिड़ो जॾहिं मामिलो अचे तॾहिं आऊं आजिज़ाना तौर ते हिकिड़ो सवाल कंदो आहियां, बिल्कुलु आजिज़ाना, छो त मुंहिंजी त का मजाल कोन्हे जो अहिड़ा सवाल करे सघां। सवाल सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ त दुनिया जी का बि मंज़िल, दुनिया जी का बि जाइ, दुनिया जो को बि शहर, ॻोठ, का बि महफ़िल, का बि मजलिस अहिड़ी कोन्हे जंहिंखे माण्हू बिना वाट जे वञी उन में शरीक थिए। वाट ज़रूर, यानी उन लाइ वाट ज़रूरी आहे। वाट हूंदी तॾहिं पुॼंदो, ऐं जेकॾहिं वाट छॾियईं त थी सघे तो गुमराह थी वञे, न बि पुॼे ऐं तकलीफ़ बि न अची वञे। त ही दुनिया जूं महफ़िलूं, दुनिया जा ॻोठ, शहर, दुनिया जा ही जेतिरा बि मक़ामात आहिनि, उन्हनि वटि पुॼण जे लाइ बि वाट घुरिजे। त पोइ जन्नत पुॼण लाइ बि वाट हूंदी या न? जन्नत में वञिणो आहे। मूं पहिरीं सवाल पे कयो, सभु उम्मीदवार आहिनि, दुआऊं पिया घुरनि त अल्लाह ताला असांखे सालिहीन अबरार सां गॾु जन्नत में अला मक़ाम अता फरमा। त अर्ज़ु कंदो पियो, अला जन्नत में वञण जे लाइ बि रब वाट मुतयन कई आहे। उन ई वाट जो नालो सिरात मुस्तक़ीम आहे। ऐं उन ई वाट मथे जेको आयो ऐं उन खां पोइ बीठो न, बल्कि उन वाट मथे हलंदो रहियो, त इंशा अल्लाह उहो हिकिड़ो ॾींहुं वञी जन्नत पुॼंदो। सिर्फ़ु सम्झाइण लाइ अर्ज़ु पियो करियां। ऐं सवाल बि कोन कंदुसि त असीं उन वाट ते हलूं था या न, असीं केतिरो हलूं था, हिकिड़ो 2 कदम या जोड़ या तकड़ा, इहे हलण जूं अलॻि अलॻि जेके रफ़्तार आहे, उन जी का बि ॻाल्हि कोन थो करियां। इन वाट मथे अचण खां पोइ हलणो आहे। असांखे वाट मिली, अल्हम्दुलिल्लाह, सदको अल्लाह जे हबीब जो ऐं सदको औलिया अल्लाह जो वाट बेशक मिली, वाट मथे आयूं। पर अॼु राति ॾींहुं असांखे इहो ई पैगाम पहुचायो पियो वञे त ओ वाट वारा बीह म, वाट मथे बीहंदे त ॾुखियो थींदे, वाट मथे बीहंदे त थुॾा थाबा लॻंदा, वाट मथे बीहंदे त माण्हू ढेका ॾींदा। बीज म, वाट मिली आहे त हलियो हल। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि हिन ॾांहुं इशारो कंदे चयो आहे, इरशाद फरमाया, वठियो वञ वाट कंध म फेरज केॾई, वठियो वञ वाट कंध म फेरज केॾई, लोणे फेर लपाट लॻंदी लतीफ़ चए। फरमायाई त वाट मिली अथई त वाट वठी हलियो वञ बीज म, इहा ई वाट, ॿी वाट न हेॾां न होॾां। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे, पर हींअर अर्ज़ु कोन कंसि। हदीसुनि जी तशरीह ऐं तफ़सीर जे लाइ वक़्तु घुरिजे। ॿिन्ही जहान जे सरदार इन जी मिसाल ॾेई ऐं सभु सम्झाए छॾियो आहे त तोखे वाट अहिड़ी मिली, पर्दा लटकियल आहिनि, का हेॾां पई वञे, का होॾां पई वञे, ऐं उन वाटनि मथे तोखे सॾ पिया कनि, हेॾां अचु होॾां अचु। पर फरमायूं तूं कंहिं बि ॾांहुं निहारिज बि न, तूं सिधो इन वाट ते हलियो वञिजे। इन ई जो तर्जुमो शाह भिटाई रहमतुल्लाह कयो आहे। फरमाई त वठो वञ वाट कंध म फेरज केॾई। कुर्बान वञा शाह तुंहिंजी सोच मथां। मोमिननि मथे एॾो त एतमाद ऐं भरोसो हो त मोमिन वाट छॾंदो त कोन, पर किथे ग़फ़लत में हेॾां होॾां न निहारे। मोमिन लाइ निहारण बि मुनासिब कोन्हे। ही अखियूं एतिरे लाइ कोन्हे जो हेॾां होॾां निहारनि, न, उते ई आहिनि जिथे अवां छॾियूं। अखियूं अब्दुल लतीफ़ चए माग न मिटाइनि, जे ॿिए दरवाजाइनि त कॾहिं कांगन खे ॾिया। अहिड़ा जेके हुआ न उहे ई वली थिया, जन जो हाल इहो हो, जन वाट छॾण त ठहियो पर लोणू फेरे हेॾां होॾां बि कोन निहारियऊं। दुनिया परेशान थी, ऐश इशरत आराम हुस्न जमाल सॾ कंदा रहिया, पर मुस्तफ़ा जे ग़ुलाम कॾहिं ही नज़र खणी होॾां कोन निहारियो। चई जंहिं नज़र में जलवे मुस्तफ़ा आहे उन में ॿी का शइ जचंदी कोन। तॾहिं फरमायूं लोणे फेर लपाट लॻंदी
इजाज़त ॾियो त सवाल कंदो हलां लपाटूं लॻियूं की न न कोन सम्झ असांखे कहिड़ी कहिड़ी लपाट अल्लाह अकबर हद थी वई भई हालात खे जेके ॾिसूं त रोज़ थियूं लॻनि मुस्तफ़ा जे गुलाम जो शान ही कोन हो अल्लाह ताला इज़तूं ॾिनियूं हुयूं अज़मतूं ॾिनियूं हुयूं वेंदा बाद में हुआ माण्हुनि मथे डपु पहिरीं थी वेंदो उहे बि त मुस्तफ़ा जा गुलाम हुआ वेठा हूंदा हुआ मदीने जे शहर में पोइ भले रूम हुजे या ईरान हुजे को बि शहनशाह हुजे उहे सुपर पावर ताक़तूं हुयूं उहे पंहिंजे तख़्त ते वेठा हूंदा हुआ तख़्त बि पंहिंजो ताज बि पंहिंजो राज बि पंहिंजो सेकोरे तारीख़ हिन खां वाक़ुफ़ आहे त उन्हनि शहनशाहनि जे दरबार में जेकॾहिं को थी सिर्फ़ मुंहिंजे मुस्तफ़ा जे मतलूबे मुस्तफ़ा हज़रत उमर जो नालो वठंदो हो त उन्हनि जो तख़्त बि ॾकंदो हो ताज बि ॾकंदो हो ऐं शहनशाह जा बि वार कांडारजी वेंदा हुआ कि मुस्तफ़ा जे गुलाम जी शान हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वठियो वञी जी वाट कंध न फेरजी केॾांहुं जे कंध फेरंदे लोणे फेर लपाट लॻंदी लतीफ़ वाट बि मिली ऐं वाट ते हलणो आहे हाणे असल मक़सद पियो अर्ज़ु करियां असल जंहिं लाइ महफ़िल सजाई वाट मिली सुभान अल्लाह हलूं कीअं त अल्लाह ताला कर्म फरमाए अहिड़ा रहबर ॾिना जेके असीं वली चऊं था मूं चयो न वलियनि जी ज़रूरत कीअं पई ज़रूरत ईअं पई जो रब वाट ॾिनी हलण जे लाइ को न को नमूनो घुरिजे तॾहिं अल्लाह ताला फरमायो तो मथे कर्म फरमाए नमूना बि ॾेई छॾांदो हाणे नज़र में उहो ई रखिजे उन्हनि जी ज़िंदगी मथे गौर कजे ऐं उन्हनि जी ज़िंदगी खे पंहिंजी ज़िंदगी जे लाइ आइडियल नमूनो बनाए उहा ई ज़िंदगी बसर कजे पोइ इंशा अल्लाह तूं उन वाट ते रहंदे ऐं जन्नत जो मुस्तहक़ थी वेंदे अॼु बि वलियनि जी ज़रूरत आहे क़यामत ताईं रहंदी तॾहिं अल्लाह ताला हिन सिलसिले खे जारी फरमाए छॾियो नबूवत जो दरवाज़ो बंदि थियो माण्हू वरी बि वाट छॾंदा हीउ वॾो मज़मून हो ऐं जंहिंजे लाइ मूंखे कम अज़ कम ॿ टे घंटा त ज़रूरु घुरिजनि अहिड़ी ॻाल्हि मूं शुरू कई हुई पर हींअर अव्हांखे परेशान कोन कंदुसि हज़रत जो बि ख़्यालु आहे अल्लाह ताला महफ़िल खे क़बूल फरमाए ॻाल्हि हेतिरी आहे साईं वाट ते आहियूं बीहंदा त पुठियां अचण वारा जाॻंदा न बीहबो कोन हलो हिन वाट ते हलंदा रहो ऐं जे बीहंदा त पोइ लपाटूं लॻंदियूं ऐं को माण्हू जॾहिं वाट ते अचे थो त इहो बि त ख़्यालु थींदो किथे असीं ऐं किथे ही वाट ईअं बि थिए थो न किथे असांजो हाल ऐं किथे ही वाट जन्नत वारी वाट त पोइ उनजो बि हल शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह ॾसे छॾियो आहे शाह भिटाई उनजो बि हल रसियो आहे पाण फरमायूं वाट ते जॾहिं को बीहे थो त उहो हिन उमेद सां बीहे थो त पाणे ईंदमि होत पाणे ईंदमि वॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे इजाज़त ॾियो त अर्ज़ु करियां पाणे ईंदमि होत कुझु आऊं बि अॻ भरी थियां यानी घणो नथी हली सघां त कम अज़ कम वाट ते आई आहियां त कुझु त हलां इन उमेद सां हलां त आऊं सची आहियां त होत ख़ुदि ईंदो ऐं अची मुंहिंजो हानी बि थींदो मंज़िल ते पहुचाईंदो पर उन जे लाइ शर्त आहे त कुझु त आऊं बि अॻ भरी थियां कुझु त आऊं बि असीं कुझु अॻ भरा थियूं था अल्लाह तौफ़ीक़ ॾे गौर कजा वाट मिली त पोइ हलूं जेको जेतिरो तकिड़ो हलंदो जेको ज़्यादा अमल कंदो हद त इहा आहे फर्ज़ सुन्नत वाजिबो इहे सभई पढ़ी जंहिं नफ़िल पढ़िया उहो अल्लाह जो वली थी वियो हलियो तॾहिं थियो न हलियो तॾहिं थियो न त कोन थियो ये त कर वाबदी इलैहि बिन नवाफिल ही वली सगोरा को सुमई वली कोन थिया न उहे सुता कोन गौसे आज़म 40 वरिया सोमानी जे वुज़ू से फजर पढ़ी मालूम थियो सुता ई कोन भई सुमन हा त वुज़ू टुटिया त पोइ सोमानी वारो रहियो ई कोन फजर जो ॿियो वुज़ू थियो ऐं नबी त आहिनि कोन आहिनि उमती वुज़ू सिर्फ़ु नबी सगोरनि जो निंड से कोन टुटे उमती जो टुटियो वञे सुता ई कोन 40 वरिया कोन सुता आहिनि केरु मादरज़ाद वली अहिड़ी शान जा मालिक पर सुता ई कोन सारी राति सुबहान जागी जन यादि कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान कोरे कन सलाम अचो आंदण उन ते सुभान अल्लाह जेको सलामी थी वञूं पिया न
इहो सदको आहे उन्हनि जे जाॻण जो। नफ़िल पढ़ियाऊं तॾहिं वली थिया। हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलां, नफ़िल माना वधीक ज़्यादती तॾहिं थींदी जॾहिं असुलु हुजे। गिलास पाणी से भरबो तॾहिं चवंदा हाणे वधीक आहे, ऐं जेसीं न भरियो तेसीं वधीक जो लफ़्ज़ ईंदो ई कोन। फर्ज़ न हूंदो, सुनत न हूंदी, वाजिब न हूंदो, तेसीं नफ़िल थींदो ई कोन। क़दुरु हुजे त को, ऐं जेकॾहिं शबे बरात हुजे त को भले पढ़नि वीचारा रब तौफ़ीक़ ॾे, पर पहिरीं ठां ठलो पियो आहे, भरबो किथां? फर्ज़ आहिनि कोन, सुन्नतूं न, वाजिब न, नफ़िल पिया पढ़नि, भले पढ़नि, बरकत ॾे अल्लाह ताला, पर पहिरीं शइ हूंदी तॾहिं उहा शइ भरबी वधीक तॾहिं थींदो। वलीअनि वधीक कयो आहे, उहे सुता ई कोन, सारी राति रब खे यादि कयो अथनि। त मूं अर्ज़ु पे कयो, हीअ ॻाल्हि डिघी थींदी पई वञे, वक़्तु बि मुकमल थियो, पूरी थो करियां। शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह थो फरमाए त जॾहिं वाट ते आयुसि ऐं मूं कोशिश कई आहे त हलां कुझु त हलां, त शाह साहिब चई पाणे ईंदमि होत, कुझु त आऊं बि अॻु भरी थी आहियां। अॻु भरी छाजे लाइ थी आहियां? इहो जेके इश्क अकुल वारा आहिनि उहे सम्झी सघंदा, ॿियनि जो हिसो ई कोन्हे। पाणे ईंदमि होत, कुझु आऊं बि अॻु भरी थी आहियां। मतां चवे ख़ान बलोच त हिन कमी खां की न थियो। सुभाणे ॿिनी जहान जे सरदार जे साम्हूं जॾहिं बीहंदा, थी सघे तो महबूब कोन फरमाईंदा, उम्मीद आहे, पर जेकॾहिं फरमायूं त ज़मीन मुंहिंजे सदके में, आसमान मुंहिंजे सदके में, मूं ते कलमूं पढ़ियो हुई, सदको सभु मुंहिंजो, जन्नत बि मुंहिंजी, रब बि मुंहिंजो, मूं तोखे सभु ॾिनो, तोखां एतिरो बि कोन थियो जो मुंहिंजी सुन्नत खे सजाए अचे। हा कमीना, तोखां कुझु बि कोन थियो। इहो ॻरियो लफ़्ज़ आहे जेको जॾहिं मुंहिंजा साईं वेठा आहिनि तॾहिं पुठ मज़बूत आहे तॾहिं पियो चवां। कसम रब जी इहे लफ़्ज़ चवण जी मूं में हिमत बि कोन हुई, चवणा बि कोन हुआ, पर कुर्बान वञा शाह तुंहिंजे पैगाम मथां। इहो पैगाम ॾिनो अथनि त यानी पाणे ई ईंदमि होच, बेशक ईंदा, असांजा मुर्शिद बि ईंदा, असांजा रहबर बि ईंदा, ॿिनी जहाननि जा सरदार ईंदा, अड़ियनि जा आधार ईंदा, जिथे रुकावटूं ईंदियूं रुकावटूं दूर कंदा, हथ जले अॻिते वधाईंदा, पर कुझु त असीं बि हलूं न। पाणे ईंदमि होत, कुझु त आऊं बि अॻु भरी थी आहियां। मतां चवे ख़ान बलोच त हिन कमीने खां कुझु कोन थियो। ॿ नफ़िल त पढ़े हा, 5 वक़्त जी नमाज़ त पढ़े हा, कम अज़ कम वाट ते आयो आहीं त इस्लामी लिबास त पहिरे वठे हा, पंहिंजो हुलियो त इस्लामी बनाए वठे हा, तोखां कुझु बि कोन थियो। पाण अंदाज़ो करियो, मेणू आहे उते मेहना कोन मिलंदा, पर छा सम्झाइण जे लाइ अर्ज़ु कयो आहे। बेशक अॼु बि को वॾी गाड़ी मुहबत हुजे, कम जे वक़्तु कम न अचे, चवंदा तोखां त कुझु बि कोन थियो। बसि एतिरो ई घणी आहे, अकुल वारे लाइ एतिरो ई घणी आहे। मतां चवे ख़ान बलोच त हिन कमीणीअ खां कुझु त करे हलूं यार, ॿियो न त कम अज़ कम 5 वक़्त नमाज़ त पढ़ूं, एतिरो त खणी हलूं त यार रसूल अल्लाह असांखां एतिरो ई थियो। सुनत सजाई, लिबास इस्लामी पहिरियो, ऐं अव्हां जे हुकुम ते जेके कुझु आहे खणी आया आहियूं, ख़ाली कोन आया, अल्लाह ख़ाली हुन खां बचाए। आमीन। बस शाह जे बंद ते ॻाल्हि ख़तम थो करियां। शाह भिटाई एॾो कामिल हो, अल्लाह जा वली जेतिरा बि आहिनि उन्हनि सभिनी जो ॿोल आहे, सिर्फ़ु हिकिड़े जो न, ॻाल्हि हिकिड़ो थो करे आहे सभिनी वलियनि जी। उन्हनि खे रब मक़ाम ॾिना, पहुची विया, रब मिलियो, रसूल मिलियो, रहमतूं मिलियूं, बरकतूं मिलियूं, इक़्तिदार मिलिया, वॾियूं अज़मतूं ऐं वॾी शान मिली। बावजूद उन्हनि जी नज़र जॾहिं सिज लांदे ते वई तॾहिं त अर्ज़ु कनि, आऊं न गॾी पिरीअ खे तूं थो लहीं सिज। मोमिन जो मक़ाम हो त पिरी खे गॾिजे, माल गॾण जो हुकुम कोन हो, माल एतिरो जो खाई पी ज़िंदा रही सघूं। हिन खे हुकुम हो त ज़िंदगी रब ॾिनी आहे, मिल पंहिंजे महबूब से, मिल रब से, ऐं जॾहिं गॾिजंदे त पोइ दुनिया बि तोजी, आख़िरत बि तोजी। उहे जेके मिलियल हुआ से पिया चवनि, आऊं न गॾी पिरीअ खे तूं थो लहें सिज, आऊं जे ॾियां सनीहा से नेई पिरियां खे ॾिज। वञी केच चइज त वेचारी वाट हुई, अर्ज वञी कज त या रसूल अल्लाह वाट ते हुयसि, पर पहुती कोन, विच में मरी वई आहियां। ऐं शाह साहिब मूं जेको पहिरीं बंदि पढ़ियो हिन ते चयो आहे त जॾहिं इन हाल में उहा अर्ज़ु कंदी त आऊं जे ॾियां सनीहा नई पिरियां खे ॾिज, वञी केच चइज त वेचारी वाट हुई, तॾहिं शाह साहिब चयो वेचारी फिक्र न कज, पाणे ईंदमि होत। हाणे तूं जॾहिं वाट ते अची मुई त हाणे तुंहिंजो जेकॾहिं को बि न हूंदो त अल्लाह जो हबीब तुंहिंजो थींदो, ऐं उहो उन ऋण पट में बि अची तोखे सहारो ॾींदो, पर कॾहिं जॾहिं वाट ते हूंदे।
सुभान अल्लाह ऐं कुझु हलंदे असां वारो हाल ही आहे आऊं न गॾी पिरीअ खे जोबन वियो झाड़ आऊं न गॾी पिरीअ खे जोबन आॾा आरीचन खे चाढ़ी का ऐं चाड़ आसान कोन्हे आॾा आरीचन के चाढ़ी का ऐं चाड़ ये शहादत का है उल्फत में कदम रखना है और लोग आसान समझते हैं मुसलमान होना चाढ़ी का ऐं चाड़ आऊं न गॾी पिरीअ खे जोबन वियो झाड़ आॾा आरीचन के चाढ़ी का ऐं चाड़ मुंहुं मुठीअ खां न थिए वॾपण मंझि विलाड़ हिकिड़ो लफ़्ज़ क़ाबिल तशरीह आहे आयूं भले सिंधी पर सिंधियत खां एतिरा दूर विया आहियूं जो अखरनि जी माना बि कोन अचे आॾा आरीचन के चाढ़ी का ऐं चाड़ मुंहुं मुठीअ खां न थिए वॾपण मंझि विलाड़ विलाड़ जी माना डोड़ डुकण डोड़ण हलण हाणे गोॾनि में दर्द अखियुनि में नज़र कोन्हे कमर झुकी वई हाणे हलंदो कीअं मुंहुं मुठीअ खां न थिए वॾपण मंझि इहो वक़्तु हो जॾहिं जिस्म तवाना हो तंदुरुस्त हो ताक़त हुई जॾहिं बीहण जी रुकू जी सजदे जी तिलावत जी तस्बीह जी तहलील जी तहमीद जी तकबीर जी जॾहिं ताक़त हुई तॾहिं जेकॾहिं करियूं हा त ही जेके चाढ़ी का चाड़ हुआ उन्हनि मां चढ़ी बि वञूं हा पर हाणे गोॾनि में दम कोन्हे अखियुनि में नूर कोन्हे आॾा आरीचन खे चाढ़ी का ऐं हाणे कीअं पुॼंदे मुंहुं मुठीअ खां न थिए वॾपण मंझि विलाड़ उमिरि सभु आवाड़ वेयम थी वाका करियां यानी सॼी उमिरि वई आवाड़ हाणे वई वाका करियां वाकनि मज़ा वठंदो कुझु बि कोन ए मलू अॼु अमल करियो सुभाणे बदिलो मिलंदो